असां सां गॾु मौजूदु आहिनि शहदादगढ़ जा असिस्टेंट कमिश्नर सजाद हैदर कादरी साहब ऐं सीनियर सहाफ़ी रोज़ाना कावश अख़बार जो रिपोर्टर फिदा हुसैन भट्टी साहब। साईं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली काठियूं। वॾी महिरबानी, कोशिशि आहे। महिरबानी सर। सर, शहदादकोट जे अंदरि लॉकडाउन जो अॼु ख़ैर सां छहों ॾींहुं आहे। पूरी सिंध में इहो साॻी सूरत हाल आहे जेका शहदादकोट जे अंदरि आहे। कोरोना जी जेका इम्कानी वाद खे बचाव जे लाइ लॉकडाउन हले पियो, उन खे तव्हां बख़ूबी मॉनिटरिंग कयो पिया। हिन वक़्तु कुझु इलाइक़नि खां शिकायतूं अचनि पिया त जेके मुनाफ़ेख़ोर माण्हू आहिनि उन्हनि खाधे पीते जी शयुनि जा जेके अघ आहिनि उहे वधाए छॾिया आहिनि, उन बाबति तव्हां छा चओ? इंसानी फितरत आहे त जेको इंसान ख़ैर शर में ठहियलु आहे ऐं सुठा इंसान उहे हूंदा आहिनि जंहिंजी आम बिहेवियर या आम ज़िंदगी जे पहलुअनि ते ख़ैर जो पहलू ग़ालिब हुजे। ऐं असांजा बदकिस्मती सां असांजे समाज में कुझु अहिड़ा अनसर बि आहिनि जिन जी सोचुनि ते शर जो पहलू हावी रहे। हीअ जेका नेशनल कैलेमिटी आहे इहा का आम ॻाल्हि कान्हे का, न असांजी हयाती में न असांजे वॾड़नि जी हयाती में को अहिड़ो मौक़ो आयो जो शहर खे ईअं बंदि करिणो पए। हीउ तमामु वॾो डिज़ास्टर खणी चइजे या हिकिड़ो ख़तरो आहे जंहिंखे साम्हूं ॾेई रहिया आहियूं। ऐं उन मां बि कुझु माण्हू जेकॾहिं मुनाफ़ेख़ोरी जी तरफ़ वञनि था, माण्हुनि जी मजबूरी जो फ़ाइदो वठनि था, उनखे न को मज़हब न इंसानियत ॾेई सघूं था। असांखे जीअं बि एप्लीकेशन या ख़बर का पए थी त असां एक्शन खणूं था ऐं टियों बि असां फाइन कयासीं काफ़ी जेके माण्हू माना उन मुनाफ़ेख़ोरी में मुलविस हुया। पर हिन में वरी असुल ॻाल्हि इहा बि आहे त हाणे मिसाल तौर ते तव्हां जीअं चयो त जनरल शिकायत, हाणे स्पेसिफिक शिकायत असां ताईं पहुचे कोन। स्पेसिफिक शिकायत माना को हिकिड़ो माण्हू खणी अचे, जीअं कुझु हिकु या ॿ ॾींहं अॻ में थियो त हिकिड़ो माण्हू आयो की साईं मूंखां मास्क जा 50 रुपया वरिता था वञनि। ठीकु, असां उन ई वक़्तु कार्रवाई कईसीं ऐं उन माण्हू ते FIR कढाईसीं। उहो माण्हू अंदरि थियो FIR। हाणे असांखे खपे स्पेसिफिक हिकिड़ी जेका आहे एक्शन करण जे लाइ शिकायत। त स्पेसिफिक शिकायत घटि थी अचे असां वटि, ईअं ॾहूं आहिनि घटि वधीक थी आहे। असां उनजे बावजूदि वञूं था ऐं असांखे सम्झ में अचे थो मामा फिदा हुसैन, तव्हां शहदादकोट जे अंदरि रिपोर्टिंग कयो पिया, लॉकडाउन जी सूरत हाल आहे, तव्हां हिनखे रिपोर्टिंग दौरान छा ॾिठो आहे उहो कुझु असांजे ॾिसंदड़नि ताईं? बिल्कुलु, शायदि जेका तव्हां ॻाल्हि कई 5 ॾींहंनि खां वठी शहदादकोट छा पर सॼी दुनिया में लॉकडाउन आहे। दुनिया जा 200 मुल्क हिन वक़्तु इहो सफ़र कनि पिया। पर हीउ कोरोना वायरस जेको आहे ॾिसूं पिया थी हिकिड़ो डेथ वारंट जी सूरत अख़्तियार करे चुको आहे। असां माण्हू सम्झूं बि था हीअ असांजे लाइ डेथ वारंट आहे। ऐं उनखां अलावा जेके उन जी आड़ में ज़ख़ीरा अंदोज़ी थिए पई ऐं उन बाबति असां 2 ॾींहंनि में ही सर्वे कई आहे त दुकानदार जेके नंढा दुकानदार आहिनि होलसेलर जी दाऊं पिया कनि त असां केॾांहुं वञूं। असां वञूं था जेकॾहिं 180 रुपया दाल आहे त उहा 200 रुपया 220 रुपया असांखे ॾियनि पिया त असां जेकॾहिं थोरो रियायत जी ॻाल्हि कयूं था चवनि पिया ख़तमु थी वई आहे। ऐं जेकॾहिं 2 रुपया मथे करे ॾियूं था पिया त उन ते जेको आहे सो असांखे फौरी तौर ते उहो कढी ॾियनि था पिया। मजबूरनि असां 5 रुपया वधीक मुनाफ़ो करे माण्हू असां वटि अची दाऊं कनि था या किराए थिए थी पई। उन हवाले सां असांजी जेका इंतिज़ामिया आहे असांजी इंतिज़ामिया खे फौरी तौर ते इन खे कवर करणु घुरिजे। विजिलेंस इन्हनि जूं पंहिंजूं कमेटियूं हुजणु घुरिजनि ऐं माण्हुनि खे जेके घरनि में बंदि आहिनि आइसोलेशन में आहिनि उहे उन्हनि खे रिलीफ ॾियणु घुरिजे। हाणे ॾिसो त 5 ॾींहं 6 ॾींहं गुज़री विया आहिनि त असांजी इंतिज़ामिया ज़िले में 2 करोड़ रुपया हिकिड़ो पूरे अथनि बेरोज़गारनि लाइ जेके रोज़ु कमाइनि था, रोज़ु खाइनि था पिया, मज़दूरीनि लाइ उन्हनि लाइ जेको हिकिड़ो पैकेज जो ऐलान थियो आहे सिंध गवर्नमेंट वज़ीर आला सिंध। ऐं इहो कयो आहे। हिन वक़्तु उन जी अहिड़ी का सूरत हाल साम्हूं आई ई कान्हे का। यकीन कयो जेके ही पोरियत आहिनि रोज़ु सुबुह जो मंडी ते बीहनि था पिया। एतिरे क़दुरु 5 ॾींहं थी विया आहिनि लॉकडाउन खे, पोइ बि रोज़ी जे आसिरे ते उते अचनि था। उन्हनि खे इन शइ जी का बि रोज़ी जी वोट कोन मिले थी पई। ऐं ॿियो असांजी इंतिज़ामिया खे फौरी तौर ते जेको आहे सो इहा कोशिशि वठणु घुरिजे विजिलेंस कमेटियूं पंहिंजियूं ठाहे ऐं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं उन्हनि जो त 2007 जी बोर्ड जो त होमवर्क आहे ई आहे न। त उन हवाले सां असांजा जेके शहदादकोट तालुके में सोशल वेलफेयर ऑफिसर वटि रजिस्ट्रेशन थियल आहे सोशल तंज़ीमनि जी,
उन्हनि जा जेके वर्कर आहिनि उन्हनि खां वठी उन्हनि जी मदद वठनि फौरी तौर ते ऐं रिफ़ाई इदारा आहिनि जेके हिन वक़्तु थोरो घणो कमु कनि था पिया असगरिया स्टूडेंट्स आहे ऐं अल ख़िदमत फाउंडेशन आहे जेके पूरी ज़ाहिर थी आया आहिनि ऐं हल्को फुल्को उन्हनि में कमु कनि पिया इंतिज़ामिया घटि में घटि एतिरो थियणु घुरिजे त ॾींहं ॿिनि जे अंदरि या फौरी तौर ते हिते इन्हनि ते रेस्क्यू करे पौरेतनि खे जेको आहे सो राशन जी सूरत में या ॿी कहिड़ी बि सूरत में फौरी तौर ते ईअं न थिए जो सुभाणे हे 10 ॾींहं 15 ॾींहं गुज़री वञनि ऐं उन्हनि ते भई किराए हले या सर्वे हलनि पियूं माण्हू वॾो ख़राबु सफ़र पिया कनि ऐं मां इंतिज़ामिया खे इहा बि रिक्वेस्ट कंदुसि त जेका लॉकडाउन आहे ओवरऑल सॼी दुनिया शहदादकोट जे अंदरि उन खे माण्हुनि खे कंट्रोल करण लाइ पंहिंजे हिसाब सां हू पुलिस रेंजर्स कोशिशि करे पई अॼु जेको असांजी पाक आर्मी आई आहे उन में कुझु थोरो फ़र्क़ु नज़र आयो आहे उहो एतिरे ताईं मूं ॾिठो आहे त महलनि ताईं वई आहे ऐं असांजी AC साहिबु SHO ऐं रेंजर्स फ़ौज अॼु फ्लैग मार्च बि कयो आहे असांखे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे पाड़े वारनि खे उहो जेके महलनि में टोला करे बीठा आहिनि उन्हनि खे बि इन शइ जो रेस्क्यू कनि त बाबा हीअ तमामु ख़तरनाक आहे डेथ वारनि जी सूरत में आहे सॼी दुनिया मुतासिर थी आहे ॾिसो इटली जी हालति ॾिसो ऐं चीन में कुझु कंट्रोल थी वियो आहे त अमेरिका जी हालति ॾिसो असां वटि टीवियूं रेडिया अख़बारूं सभु कुझु मौजूदु आहिनि त बि असांखे इहा ॻाल्हि सम्झ में छो न पई अचे असांजे पढ़ियल लिखियल तबिके खे ॻाल्हि सम्झ में छो न पई अचे पहिरीं ॻाल्हि त मां शहदादकोट जी जेका मक़ामी इंतिज़ामिया आहे त इन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त फौरी तौर ते पौरेतनि लाइ जेके घरनि में उन्हनि लाइ फाका कशी आहे उन्हनि जो को बंदोबस्तु कनि साईं हिन वक़्तु जेको सरहदी बॉर्डर ताईं खणी सम्झो त डॉक्टर्स ऐं मेडिकल अमलो जेको आहे उहो बीठल आहे शहदादकोट जी अस्पताल में जेको आइसोलेशन वार्ड ठहियल आहे उन समेत जेके हिते असांजा डॉक्टर्स आहिनि उन्हनि खे जेके एमरजेंसी ड्यूटी कनि था उन्हनि वटि उन्हनि जी बचाव कोरोना वायरस खां बचाव जे लाइ कई जेको सामान कोन्हे को मास्क कोन्हनि उन्हनि जी किट्स कोन्हनि इन बाबति तव्हां छा चवंदो या तव्हां मथे लिखियो आहे पंहिंजे बाला अफ़सरान खे त हिन जे लाइ ॾाढो सुठो सुवालु आहे साईं ऐं हिन में कुझु शयूं सम्झण जे लाइ मां अर्ज़ु कंदुसि बेसिकली लिखियल डिप्टी कमिश्नर साहिब जे तरफ़ उन वक़्तु ई आहे जॾहिं हीअ शइ अञा शुरू मुसद थी हुई ऐं उन खां बाद में बि लिखियो वियो आहे ॻाल्हि बेसिकली इहा आहे त जेको आइसोलेशन वार्ड जंहिंखे तव्हां चओ था उहो वर्स्ट केस सिनारियो जे लाइ अलाह न करे बेसी ताईं ॻाल्हि पहुचे हिन बीमारी जो हिन वक़्त ताईं असांजे दिल्ली शहदादकोट खे अलाह पनाह ॾिनी आहे दिल्ली ख़बर शहदादकोट पॉज़िटिव केस ज़ाहिर न थियो आहे अलाह को न ई थींदो आइसोलेशन वार्ड जी जेका ॻाल्हि तव्हां कयो था उनजो मुकमिल तौर ते जेका किट आहे उहा मां सम्झां थो त लाड़काने ऐं कंबर ज़िले में मौजूदु आहिनि निकिरंदियूं तॾहिं जॾहिं अलाह माफ़ करे का शइ हिकिड़ी शइ पॉज़िटिव थी हाणे जॾहिं पॉज़िटिव हिकिड़ी शइ अलाह जी महिरबानी असांखे थी कान्हे त असां उहा कढी जेकॾहिं ॿाहिरि ॾेखारियूं त कंटेमिनेटेड थी वेंदी उहा यूज़ ॿीहर न करे सघंदी असां वटि किट्स आहिनि थोरियूं घणियूं ॿी शइ इहा आहे मां हिकिड़ो अर्ज़ु कयां तव्हांखे त इटली या ॿिया जेके दुनिया जा मुल्क आहिनि जिन जे फ़क़ति हेल्थ जो बजट जेकॾहिं ॾिठो वञे त असांजे क़ौमी बजट जे चङे भले कचकूं मथे आहे उन्हनि जे लाइ बि इहा शइ पॉसिबल न आहे त हू पंहिंजे सभिनी डॉक्टरनि ऐं सभिनी मरीज़नि जे अमले खे किट्स कनि इटली जी हालत तव्हां ॾिसो था उते माण्हू डॉक्टर जेके आहिनि जेके क्रिटिकल पेशेंट आहिनि अलाह माफ़ करे वर्स्ट केस सिनारियो जेके मां चयो उनखे जॾहिं उहो ट्रीट करणु वञनि था त किट पाइनि था बाक़ी जेके सिम्टमेटिक आहिनि जिन में शक आहे उन्हनि जे लाइ चयो सॼी दुनिया में इहो शइ चयो अॻ में तव्हां पंहिंजे घर में पंहिंजो पाण खे आइसोलेट जेकॾहिं तव्हां में सिम्टम वधीक थी वञनि था त पोइ तव्हांखे चेक कयो हाणे मूंखे यादि आहे त हिते ताजुला शारी छा थो उन में हिकिड़े दोस्त जे बारे में ख़बर पई वई त हुनखे सिम्टम्स आहिनि हाणे अॻ में त हुनखे इहा शइ चई वई त बाबा तूं आइसोलेट थी हाणे आइसोलेट थियण खां पोइ हुन तव्हां को कुझु थी त साईं मूंखे सिम्टम अची विया आहिनि हाणे जॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी वई त डॉक्टर आया ऐं हू पंहिंजी पूरी किट सां आया पंहिंजी पूरी किट इन्हनि पाती किट पाइण खां पोइ हुनजो सैंपल वरितऊं ऐं सैंपल वठण खां पोइ हुनजी जेका SOP आहे उहा ॿाहिरि निकिरी सॼी किट खे तीली ॾेई ॿाहिरि ॾिनो त किट्स असां वटि आहिनि पर आइसोलेशन वार्ड तव्हां हर चओ था इहो वर्स्ट केस सिनारियो आहे
अलाह अलाह जो रसूल करे असां इन हद ताईं पहुचो ई कोन। गवर्नमेंट चुप करे न वेठी आहे, सभु शइ थिए थी, पर जंहिं शइ खे जीअं मुंहिंजे प्यारे मोहतरम दोस्त तमामु सुठी ॻाल्हि हुई, जेसीं ताईं यार असां लिखियल पढ़ियल माण्हू साईं वारा लफ़्ज़ वारी ॾाढा सुठा हुआ त डेथ वारंट आहे। हाणे डेथ वारंट लॻो पियो आहे, पोइ बि दोस्त असांजा वीचारा वेठा आहिनि गेटिन में, लिखियल पढ़ियल माण्हू मूंखे त सम्झ में ॻाल्हि कोन थी। तव्हां यकीन कयो त ख़लीज जा जेके मुल्क आहिनि को सिपाही रोड ते कोन्हे, का आर्मी कोन्हे, फ़क़ति हिकिड़ो ऐलान थियो आहे गवर्नमेंट तरफ़ां, माण्हू घर में। हिते असां टुकी टुकी DSP साहिबु, रेंजर्स, मां छिता थी विया आहियूं, त बि हीअं निकिरो था वरी माण्हू रोड ते बीठा आहिनि। इहा शइ ख़राबु। ऐं इन शइ खे दोस्तनि जी सुञाण ऐं उन्हनि जी ॼाण ऐं उन्हनि जो पंहिंजो जज़्बो ऐं पंहिंजी जेका आहे जीअण जी ख़्वाहिश ई रोके सघे। असां इंतिज़ामिया पंहिंजे पासे न कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि न घटाई आहे। ऐं मां वरी ॿी शइ जेका चवंदुसि, सिंध गवर्नमेंट हिन वक़्तु हिन पोज़ीशन में सॼे पाकिस्तान खे लीड थी करे। असांजे वज़ीर आला खे जस हुजे, हुन इन सॼी ॻाल्हि खे तमामु घणो अॻु में फील कयो ऐं लॉकडाउन जो ऐलान कयो। उन खां पोइ ॿियनि सूबनि ऐलान कयो। पाकिस्तान सॼो असांजो वतन आहे, अलाह करे हिन जो को बि माण्हू हिन बीमारीअ विघे मौत न थिए, सभिनी खे रब पंहिंजी अमान में रखे। पर असांजी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट हिन वक़्तु हिन मसइले में सॼे पाकिस्तान खे लीड कयो। साईं फिदा हुसैन साहिबु, तव्हां ॾिसो पिया इन रिपोर्टिंग दौरान ॾाढा किथे किथे असांखे तव्हांखे अहिड़ा मज़ूर बि नज़र आया जिन जो तव्हां पाण ज़िक्र करे आहियो। हाणे पाण वरी हलूं था जेके शहर जा ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर ते जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि, जिते मां सम्झां थो असांजी इंतिज़ामिया खे शायदि ख़बर न हुजे या न विया हुजनि उते माण्हू जेका सो घरनि में नथा वियनि, उहे साईं जीअं पंहिंजी ॻाल्हि में चई हो त टोलनि जी सूरत में विहनि था, उते लूडियो रांदि ऐं क्रिकेट रांदि ऐं जेके ॿियूं रांदियूं खेॾनि था, त उन बाबति उन्हनि खे माना अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत आहे। उहो केरु ॾींदो उन्हनि खे अवेयरनेस? बिल्कुलु, शायदि इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जेका सराउंडिंग में असांजी रूरल एरिया अचे पई, जेके ॻोठ अचनि पिया, उते ओवरऑल थाणा इहे पुलिस चौकियूं वग़ैरह आहिनि, उहे पंहिंजो पाण ते उते ई मौजूदु आहिनि। ॻोठाणा हिन शइ खे हिन वक़्तु ताईं अञा वायरस खे या वायरस इशू खे सीरियस न वरितो आहे। हू छा पिया कनि, सुबुह जो सवेर वञनि ते हलिया था वञनि, टोलनि जी सूरत में पंहिंजे गाह वग़ैरह जे लाइ बि उहो टोला करे गाह कनि पिया। उन खां अलावा जेको मंझंदि जे टाइम ते वापसि अचनि था, हीअ जेको सिचुएशन आहे ऐं हिन सिनारियो खे जेको ॾिसनि था पिया, त उन जे माना थोरो ख़ौफ़ वठी पाण में गॾिजी वेही करे रेडियो TV वग़ैरह ॾिसण सां गॾु ताश खेॾण, ॿियूं कचहरियूं करणु, ऐं उन्हनि ताईं असांजी जेके सिविल सोसाइटी आहे ऐं आगाही उन्हनि खे जेका ओसी ताईं इंतिज़ामिया सां गॾोगॾु उन्हनि खे बि हिते ॻोठनि ताईं पढ़ा ॾियणु ऐं पंहिंजी ज़िमेवारियूं निभाइणी, इहा असां तमामु सुठे शहरी जी इहा हिकिड़ी ज़िमेवारी आहे। ऐं असां उन्हनि ते बि एप्रोच कयूं। असांजी इंतिज़ामिया, असांजी सिविल सोसाइटी असां अञा उते एप्रोच न करे सघिया आहियूं। ऐं जेकॾहिं सुबुह जो हीअ शहर जी सराउंडिंग में जेका रुकावटूं आहिनि फेवर में कोरोना वायरस खे मुंहुं ॾियण लाइ, उन सां गॾियल तौर ते वेड़ ॾियण लाइ, जेके वेड़ करण लाइ, हू असांजा जेके ॻोठाणा जेके रस्ते ते चौकियूं वग़ैरह क़ाइमु थियल आहिनि, हू अचनि था सौदे लाइ, दवा जे लाइ, भाॼी भुती जे लाइ। पोइ उन्हनि खे कलाकु विहारियो पियो वञे ऐं उन खे कलाकु विहारण जे बजाए, ऐं उते मां चवां थो ईअं त जेकॾहिं पुलिस चौकी आहे उते सभु तक़रीबन पढ़ियल लिखियल आहिनि, त उहे उन्हनि खे इन हिसाब जो जेको आहे सो अवेयरनेस पैसा कनि, बाबा बिल्कुलु तूं भाॼी वठणु वञु, पर पंहिंजे ॿारनि खे बि महफ़ूज़ कयो, पाण खे बि महफ़ूज़ कयो, तव्हां आइसोलेशन में हलिया वञो। तव्हां हे ॿ टे ॿारड़ा या उहो घर जा भाती खणी करे तव्हां उन तरफ़ वञो था पिया, इहो तव्हांजो नुक़सानु आहे। ॾिसो त हाणे ताज़ो कल्ह पॉज़िटिव केस आया आहिनि जेके लाड़काणे वारा, जंहिंमें 3 केस आहिनि असांजा भर वारो जेको तालको आहे सिजावल टुणे, ऐं उहो सिजावल टुणे जो माना असांजे लाइ ख़तरे जी घंटी आहे ऐं असां उनखे सीरियस नथा वठूं। असांजी इंतिज़ामिया उनखे सीरियस नथी वठे पई। उहो छो थियो, पर उन जे लाइ इंतिज़ामिया खे अमल कराइणु घुरिजे। अमल कराइणु, माण्हुनि खे आइसोलेशन में मोकिलणु जेके नथा अचनि, ऐं उनखे थोरो मां ईअं ई चवंदुसि त कानून खे तहरुक में आणे त मन को असांजे माण्हुनि खे अहसासु थिए। असांखे तकलीफ़ थिए थी, या असां पंहिंजा माण्हू जेके ॾिसूं था मोटर साइकिलुनि ते 3 माण्हू घुमनि था पिया, बिला जवाज़ बहाना बणाइनि पिया, पर इहे शयूं असांजे लाइ तमामु घणी नुक़सानकार आहिनि। ऐं इंतिज़ामिया
ख़ासि करे असांजी सराउंडिंग में कुबो सैद खान आहे, हेॾां पंहिंजो गड़ी खेड़े वारो रोड आहे, या सराउंडिंग में सिजावर, ख़ासि करे जेको सिजावर वारो रोड आहे, इन पासे ॾे अचु वञ जी ऐं शिनाख़्ती कार्ड ॾिसी करे ऐं इन्हनि पासे ॾे अचु वञ जे माण्हू था या ॿाहिरि वञणु छॾींदा, इन में केतिरी सदाकत आहे? अहिड़ियूं शिकायतूं तव्हां वटि पहुतियूं आहिनि? न, मूं वटि अहिड़ी का बि शिकायत कोन आई आहे त पुलिस असांखे तंग कयो आहे या मसइलो आहे। बाक़ी जेकॾहिं हेॾी इन क़िस्म जी जेकर तव्हां वटि का बि शिकायत पहुचे थी त उहा तव्हां मूं ताईं पहुचायो, मां उन पंहिंजे DSP साहिब खे ॿुधाए छॾियो, अलाह बहितर हल करे छॾियो। बाक़ी मूं ताईं न लिखत में न थी वञे अहिड़ी का शिकायत आहे। आख़िर में तव्हां असांजे ॾिसंदड़नि ताईं कहिड़ो पैगाम ॾींदव? मां इहा पैगाम ॾींदुमि त क़ौमुनि ते ॾुखिया वक़्त ईंदा आहिनि ऐं ॾुखिया वक़्त या क़ौमुनि खे ईअं सम्झो त कमज़ोर करे वेंदा आहिनि या ताक़तवर करे वेंदा आहिनि। ॾुखियो वक़्तु उस्ताद पोइ मां इहा त शइ चवां अलाह जो हक़ीक़त असां हिन मसइले में सुरख़ुरू थींदासीं, सॼी इंसानियत हिन मसइले में सुरख़ुरू थींदी, पर अहिड़े नमूने सुरख़ुरू थियणु खपे असांखे जो हीउ मसइलो जॾहिं असांखे का शइ सेखारे वञे, असांखे इतिहाद सेखारे, ॿधी सेखारे, सभिनी खां वॾी ॻाल्हि कानून जो एतिराम सेखारे। गवर्नमेंट जेको कुझु करे थी तव्हां सभिनी जी भलाई जे लाइ करे थी, गवर्नमेंट नथी चाहे त असांजे शहरनि खे हिन ज़ालिम बीमारी मागा तकलीफ़ पहुचे। अर्ज़ु रुॻो इहो आहे ॿुधंदड़नि खे, महिरबानी कयो घर में रहो, हिक ॿिए सां मिलो जुलो न, कुझु ॾींहं आहिनि अलाह कंदो हिन मसइले में टपी पार पवंदासीं। वॾी मामा फिदा हुसैन, तव्हां जेको आहे आख़िर में असांजे ॾिसंदड़नि खे छा पैगाम? मां गुज़ारिश कंदुसि पंहिंजे शहर वासियुनि खे, मुंहिंजा शहरी बहादुर आहिनि ऐं हर वक़्तु शिदातपुर में माज़ी में शिदातपुर वारनि लाइ केतिरा ई इम्तिहान थिया आहिनि। 2007 वारी बोर्ड आहे, 2010 वारी बोर्ड, इन खां अलावा ॿियूं केतिरियूं बि माज़ी में एमरजेंसी लॻियूं थियूं आहिनि ऐं उन्हनि खे उन तरीक़े खे जेको आहे सो उन्हनि मुड़ुसी मुक़ाबिलो कयो आहे। हीअ थोरे ॾींहंनि जो ॻाल्हि आहे, 15 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, उनखे आइसोलेट करण में माशाअल्लाह सभिनी जा घर आहिनि, अंदरि बचड़नि सां वेही उन्हनि खे आइसोलेट कनि, उन्हनि खे सफ़ाई ते तवजो ॾियारनि, उन्हनि खे हथ धोई ॾियण ते उन्हनि खे तरीक़ा सम्झाइनि, उन्हनि खे मास्क लॻाए वेही करे उन्हनि खे स्कूल बंदि थी चुका आहिनि, उन्हनि बचड़नि खे होमवर्क कराए सघनि था पिया, उन्हनि खे अंदरि ॿी का एंटरटेनमेंट ॾेई सघनि था, उहो न बोर थींदा न कुझु थींदा, कमरनि में बंदि हूंदा। मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त जेको आहे सो मुड़ुस थी करे मुक़ाबिलो कयो ऐं इंतिज़ामिया सां बि तामुन कयो। इंतिज़ामिया सां तामुन न, भई तव्हां पंहिंजो बचाव था कयो पिया, पंहिंजे मुस्तक़बिल जे पंहिंजे बचड़नि जो बचाव कयो था पिया। ख़ुदा वास्ते पंहिंजी औलाद ते, पंहिंजो पाण ते ऐं शहरनि ते रहम खाओ ऐं एहतियात कयो, आइसोलेशन में हलिया वञो। महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी ॻाल्हि पोइ ॿुधी, हाणे पंहिंजे मेज़बान शाहिदवान खे ॾींदा इजाज़त, वरी इंशाअल्लाह ॿिए ॾींहं ते ॿिए महिमान सां गॾु तव्हांजो पंहिंजो शाहिदवान हाज़िर थींदो। अल्लाह बेली जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई साहब शदात कोट जे प्रोग्राम शदात कोट जी आवाज़ में मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिदवान हाज़िर आहियां। शदात कोट जे अंदरि पूरी सिंध जीअं अॼु लॉकडाउन जो 6 ॾींहुं रहियो, उन हवाले सां असांजे स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहिनि शदात कोट जा असिस्टेंट कमिश्नर सजाद हैदर कादरी साहब ऐं सीनियर सहाफ़ी रोज़ाना कावश अख़बार जो रिपोर्टर फिदा हुसैन भट्टी साहब। साईं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली